सभी के रोज़न जी इबादत जी ईद जी मुबारक हुजे। खुदा ताला हुजूर पाक के सदके में सभी के जाते जाते भी मुसलमान रहे तो पांच हिफ्ज़ व अमान में रखे। खुदा ताला रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला तहां के तहांजी औलाद के तहांजे खानदान के बरकत अता फरमाए। इंशाअल्लाह ताला खुदा ताला तहां के ने कोरोना ना महफूज रखे। तो ये कोरोना के करे काफ़ी वक्त इहो असां हिते मिली न सघिया, लेकिन खुदा जी महिरबानी आहे कोरोना घटिजी वियो आहे, ख़तम न थियो आहे। छो जे कोरोना जो इलाज अची वियो आहे। जीअं अॼु में हिते इलाही नौजवान आहिनि, हिननि खे अंदाज़ो न आहे हिकिड़ो वक़्तु हो जो मलेरिया जे करे लखे माण्हू मरी विया, लेकिन मलेरिया जो इलाज अची वियो। मलेरिया अॼु ताईं बि आहे, मलेरिया ख़तम न थी आहे। खुदा जी महिरबानी आहे, कोरोना जो इलाज अची वियो आहे, कोरोना ख़तम न थी आहे। कोरोना अञा ताईं तव्हांखे ख़्यालु करिणो पवंदो। इंशाअल्लाह ताला खुदा तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़े सां कुर्ब ऐं मोहबत सां तव्हांखे यादि हूंदो अॼु खां 4-5 सालनि में मां जमायत के वास्तेदारनि खे दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियो आहे जो बाबा तयारी कयो, महांगाई आसमान ते वञे पई। अॼु ॾिसो महांगाई किथे आहे। जो मां ॾिसां पियो महीने ॿिनि खां पोइ महांगाई अञा मथे चढ़ी वेंदी। तव्हां उन जे लाइ बि तयारु रहो। इंशाअल्लाह खुदा ताला असांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाईंदो। तव्हां पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत ते वधीक ज़ोर ॾियो। छो जे अगरि तव्हांजी नियाणियूं पढ़ी लिखियूं आहिनि, अॻिते हली इहो शइ उन्हनि खे कमु ईंदी। खुदा ताला तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे